थिए थी त जीअं माना इहा किराए जेका बेसिक किराया थिए थी न उन हिसाब ख़तमु थिए बाबा तव्हां जेका कोट आहे असांजी अदा इहा कोन्हे का पटी कोन्हे स्प्रिट कोन्हे कर्टन कोन्हे बैंडेज कोन्हे पंहिंजी सॼी टीम खे जेके बि असां पंहिंजा मेडिक वारा आहियूं पिरामिड आहियूं गॾिजी करे हिकु मीटिंग कईसीं जॉइंट मीटिंग कईसीं असांजे जॉइंट मीटिंग में इहो फ़ैसिलो थियो त बाबा गॾिजी हलणो आहे हीअ असांजो घरु आहे हिनखे खणी हलणो आहे ऐं उन्हनि में सभई जे तहत उन्हनि असां उन्हनि खे चयोसीं त बाबा जेकी ज़रूरतूं आहिनि अचो त वेही मीटिंग जो घुरिजी कयूं त पंहिंजो घरु आहे असांजो अस्पताल घरु आहे इन खे असां इस्टेब्लिश कीअं कयूं अॻिते कीअं खणी हलूं ॿियनि हॉस्पिटल खां बहितर हुजे डॉक्टर मिथों जा पैरामेडिक मिथों जो ऐं कयूं कमी कोतायूं कहिड़ियूं वेही करे हिक ॿिए जा मसइला हल कयूं दूर कयूं उन ते वेही करे गॾिजन कया ऐं उन में सभिनी इंतज़ाम सां इलाज जो कमु हले थो पियो कुझु रिक्वायरमेंट हिकिड़े सेक्शन खे आस्ते आस्ते खणंदा हलूं था हिकु हिकु सेक्शन जी रिक्वायरमेंट ॾिसंदा था हलूं उन ते पूरी कंदा था हलूं उमेद इहे आहे इनशाला बहितरीन तरक़ी आवाम जे लाइ हुजनि भई हिकिड़ी हेठि वञी पटी कोन्हे उहो पटी के बारे में ॿुधाए हालांकि अहमियत कोन्हे का पर पब्लिक इन ते का वठी आहे हिकिड़ी 30 रुपए जी पटी आहे बैंडेज आहे उहो कोन्ह मिले असां वेही कयोसीं पहिरीं कोशिशि इहा आहे त जेका इमरजेंसी वार्ड आहे उनखे माना रिक्वायरमेंट